प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। इनाम घणी हिम्मत वारी। ही त घणी हिम्मत ॾेखारी आहे। इनाम जादूगर जो ॾिनल शरबत पीअण लाइ ना पे चाहियो, तंहिं करे हुन इहो दरी मां ॿाहिरि हारे छॾियो। मूंखे तव्हां ते भरोसो आहे। मालिक यसू, महिरबानी करे मूंखे ठीक करे छॾियो। ऐं इहा इंडोनेशिया जी छोकिरी ठीक थी वई। जॾहिं इनाम ठीक थी वई त सभ खां पहिरीं हू इबादत करण वई हुन नंढड़े चर्च में जेको उन्हनि जे जंगल में हो। हुन ख़ुशी सां यसू जे बारे में प्यारा प्यारा गीत ॿियनि सां गॾु ॻाया ऐं पोइ हुन ॿियनि खे ॿुधायो त यसू मुंहिंजी दुआ ॿुधी ऐं मूंखे ॿीहर ठीक कयो। अहिड़ो प्यार ईश्वर करे थो। आई तुंहिंजी अमन छा समझे थी के तोखे ठीक कयो आहे? हू समझे थी त हुन जादूगर जे करे ठीक थी आहियां जे मूंखे कुझु पीअण लाइ ॾिनो हो। छा तूं इन्हनि खे सच ॿुधण वारी आहे? इनाम उन बाबति सोचियो जॾहिं हू वापसि घर वञी रही हुई। उनखे अक्सर मार पवंदी हुई छो त उनजो भरोसो यसू ते हो। अॻे ॾींहुं हू बावर्ची खाने में वई ऐं पंहिंजी माउ खे ॾिठो जॾहिं हू मसाला तयार करे रही हुई। अम्मा, तव्हां शायदि समझो था त जादूगर जी शरबत जे करे आऊं ठीक थी वई आहियां, पर ही सच न आहे। मूं इहो शरबत खिड़की मां ॿाहिरि हारे छॾियो हो। मूंखे यसू ठीक कयो आहे। छा तूं ईअं ई कयो आहे? मुंहिंजो मतलब आहे तूं असां सां ठगी कई आहे। इहो एतिरो ख़राब त न लॻी रहियो हो। उनजे बदिरां हुनजा वालिदैन पंहिंजे बाहिम्मत इनाम ते घणो हैरान हुआ जेका एतिरी मार खाइण खां पोइ बि यसू ते भरोसो करे रही हुई। हुनजी माउ मथे सिज न ॾिठो। इनाम, चर्च वञण जो वक़्तु थी वियो आहे। इनाम पंहिंजा हथ खोले पंहिंजे माउ ॾांहुं डोड़ी वई। पहिरियों भेरो हू पंहिंजे वालिदैन जी इजाज़त सां इबादत करण वई ऐं पोइ थोरे वक़्त खां पोइ उनजा वालिदैन बि हुन सां गॾु वञण लॻा। इनाम खे घणी ख़ुशी हुई जॾहिं हू पंहिंजे पीउ ऐं माउ जे विच में वेठी हुई। हुननि गॾिजी यसू जूं कहाणियूं ॿुधियूं। हुनजा वालिदैन चर्च में जेको कुझु ॿुधो उन बाबति घणो सोचींदा रहिया हुआ। उन्हनि पंहिंजे मज़हब खे छॾे यसू ते ईमान रखण बाबति सोचियो। जॾहिं संदन धीउ खे एतिरी हिम्मत ॾिनी त हू ईमानदार रही सघी। हू उन वक़्त बि मज़बूत रही जॾहिं उनखे मार पवंदी हुई। हिकु ॾींहुं हुनजा वालिदैन बि यसू जे पुठियां हलण जो फ़ैसिलो कयो। इनाम जी ज़िंदगी में यसू खे ॾिसी उन्हनि खे ख़बर पइजी वई त हू ज़िंदा आहे। एतिरी मार खाइण बावजूद बि हू यसू सां वफ़ादार रही ऐं हुन सां वधीक मोहबत रखंदी रही। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।